लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे नामियारो लेखक ऐं कई किताबनि जो मालिक मज़ा निगार जनाब इरशाद शेख, जंहिंजो कलमी नालो आहे आदर्श। आम तौर ते माण्हू इरशाद शेख खे ॿिया कई इरशाद हूंदा, पर आदर्श ही हिकिड़ो ई आहे। हीअ आदर्श जेको कई हवालनि सां मशहूरु आहे, पर हिनखे घणी में घणी जेका मशहूरी मिली उहा शेख हयात जे करे मिली। अॼु लीडर टीवी जे हिन प्रोग्राम में असां सां गॾु मौजूदु आहे आदर्श। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। आदर्श, मूंखे हीअ ॻाल्हि ॿुधायो त मां तव्हां सां का बि तमीद नथो ॿधां, पाण दोस्त आहियूं ऐं लीडर टीवी जी महिरबानी बि नथो मञां, छो त तव्हां महिरबानी अहसान इन्हनि चकरनि खां ॿिए जा अहसान त मञींदव, पर हाणे असांजा अहसान तव्हां कीअं मञींदव? अवां लिखो छो था? साईं, ॻाल्हि इहा आहे त इहो लिखणु मुंहिंजो इश्क़ु आहे। इहा सम्झो त ॾात पढ़ण जी मूंखे नंढपण खां मिली। ज़ाहिर आहे जेको वरी असां वटि पढ़े थो उहो अॻिते हली इल्मु अदब हासिलु करे थो त उनखे लिखण जो चाह पैदा थो थिए। पोइ इहो मां लिखणु शुरू कयो। हाणे लिखण जे अमल में इहो आहे त मुंहिंजो लिखणु हिकिड़ो मक़सदु ई हूंदो आहे। मिसाल मूं पंहिंजा नसरी नज़म लिखिया आहिनि, त उन्हनि जो किताबु आहे बारिश में विसारण जूं ॻाल्हियूं। इहो उन में बि तव्हांखे पंहिंजो अलॻि हिकिड़ो मनसूब मिलंदो, असलोब मिलंदो। ऐं इहो जेको आहे सो उन में बि तव्हांखे माना समाजी अक्स मिलंदा। ज़ुल्म आहे, रोमेंटिकिज़म आहे, माना उहे नज़म बि तव्हां खणंदव त उहे ईअं न हूंदा त को पंहिंजे समाज खां कटियल हूंदा या धरतीअ जे मुहबत खां अलॻि हूंदा, पर उन में पंहिंजो हिकिड़ो उहो आहे। उनखां पोइ मां जेको आहे सो नसर ॾे आयुमि। नसर में मां काफ़ी कहाणियूं बि लिखियूं। उनखां पोइ काफ़ी सुठा मूं तर्जुमा कया। तर्जुमा इन हवाले सां कंदुमि, जेका बि मूंखे शइ हांट कंदी हुई कहिड़े बि ॿोलीअ में हुजे, इहो मां हरूभरू दावा न कंदुमि त सभु अंग्रेजीअ मां कयूं। मूंखे उर्दूअ में का शइ वणंदी हुई त उहा बि मां पंहिंजो सिंधीअ में। असुलु हूंदी आहे ॻाल्हि त तव्हां तर्जुमो में निभायो केतिरो था ऐं उनजो ॿोलीअ जो हुस्न बरक़रार रखो था, रूह रखो था राइटर जो। असुलु ॻाल्हि हूंदी आहे इहा। इहो ऐसा ते कमतरी हूंदी आहे त साईं मां अंग्रेजीअ मां तर्जुमो कई, अंग्रेज़ीअ में बि कया, पर मां काफ़ी तर्जुमा उर्दूअ में कया। इहो बि कमु आहे। उनखां पोइ जेको आहे सो हिकिड़ो नसर ॾे जेको मूंखे पंहिंजो ॾांहुं आहे, पंहिंजो असलूब आहे, त उहो मूंखे पहिरियों भेरो असांजा दोस्त हुआ ज़हीर मीराणी साहिबु, हिन में अवामी आवाज़ में कमु कंदो हो। उन मूंखे चयो त साईं तव्हां कालम लिखो। पोइ 1997 में मूं कालम जी शुरूआति कई। उनखां पोइ फ़कीर मोहम्मद लाशारी साहिबु जागो में आयो त उन मूंसां मिलियो, चई यार तूं कालम मूंखे ॾे। मुंहिंजो अवामी आवाज़ मूं शायदि सिलसिलो बंदि थी वियो हुयो। थोरी ॻाल्हि तारीख़ुनि जे हवाले सां, हा, लाशारी साहिबु 93 में गुज़ारे वियो। हा, एक्सीडेंट में। हा, त ज़ाहिर आहे उन तव्हांखे अवल चयो हूंदो। अवल जागो 97 में माना हुनजो थो ॻाल्हि कयां, अवामी आवाज़ जी न। जागो में जागो त 92 93 जी ॻाल्हि आहे न। मतिलबु थोरो मेमोरी खुटी थी पए मुंहिंजे ख़्याल में। बहरहाल जागो में मां पोइ आयुमि, होॾे पहिरियों आयुमि। पोइ 87 88 हूंदो मुंहिंजे ख़्याल में। हा, ईअं हूंदो। इहो वरी ॾिसणो पवंदो सन। हा, पोइ बहरहाल छो त अवामी आवाज़ 25 जुलाई 89 ते आई आहे। सही 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 सही। हा, बसि पोइ उनखां पोइ जागो जॾहिं निकिती त वरी जागो में लिखणु शुरू कयो। वरी डॉक्टर अयूब शेख आयो। मां वेठो हुअमि, माना पंहिंजे लेखे माना लिखण खां परे हुयुमि। पोइ डॉक्टर अयूब शेख आयो, अवामी आवाज़ जो एडिटर थियो। किथां बि नंबर वठी उन मूंखे ट्रेस कयो, अदा मुंहिंजे लाइ लिखियो। मां वरी जी सां जी कंदो आहियां। डॉक्टर अयूब जी महिरबानी इहा त मां हुनखे इहो शर्त रखियो त मुंहिंजे सिट न कटींदई, ऐं हुन उहा शइ बरक़रार रखी। डॉक्टर अयूब साहिबु जेके बि 4-5 साल अवामी आवाज़ में रहियो, त संडे मैगज़ीन में जंहिंजो इंचार्ज
कासिम राजपर साहब हो, पर नज़रदारी सॼी सारी मुंहिंजे ख़ासि तौर ते नोटबुक जे वर्कनि जी डॉक्टर अयूब शेख कंदो हुयो। ऐं जेको आहे सो मां व्हाट्सअप वग़ैरह बि या ईमेल बि डॉक्टर अयूब शेख खे कंदो हुउमि। मूंखे ख़बर बि न हूंदी त इंचार्ज केरु आहे, न मूंसां हुनजो तालुक़ु हूंदो हुओ। उन खां पोइ डॉक्टर अयूब शेख निकितो त वरी असां बि अलविदा कयोसीं, छो त हर माण्हूअ जो पंहिंजो गुण हूंदो आहे। ॿी इंतिज़ामिया मूंखे पसंदि करे या न करे या मां उहो छॾे ॾिनो। उन खां पोइ असांजो अली काज़ी साहबु पंहिंजी अख़बार नेट ते आणणु शुरू कई। पोइ असांजो शिकारपुर जो दोस्त आहे, शाइर आहे इशफ़ाक़ आज़र, उन वरी हिकु ॿिनि दोस्तनि खे चयो, मूंखे बि चई साईं तव्हां कालम लिखो अथव नेट ते, पोइ वरी जेकॾहिं हार्ड में ईंदी त पोइ उन में बि लिखिजो। पोइ असां जी कंदा आहियूं। पोइ उन में मूं काफ़ी कालम लिखिया हिन नेट जंहिं महिल नेट ते अख़बार नेट एडिशन जेको उन में उन खां पोइ वरी हार्ड आयो त उन में बि लिखणु जारी आहे। पर पोइ हाणे छा आहे त कुझु मसरूफ़ियतूं, कुझु फेसबुक जे करे थोरो हटी वियो आहे कालम खां। पोइ इन में बि मां माना कालम लिखंदो आहियां। आदर्श फेसबुक छो हटायो तोखे? जी साईं, फेसबुक जी मसरूफ़ियत तोखे उहो कम जी ॻाल्हि थी लॻे छा? न, फेसबुक खे मां फेकबुक चवंदो आहियां। अच्छा। पर उन में छा आहे त हिकु त जेको हर अदीब हुजे, शाइर हुजे, आर्टिस्ट हुजे, थोरो घणो नरगिसियत जो शिकारु हूंदो आहे। पोइ उन में हिकु त फीडबैक सेकंडनि में उन महिल थो मिले, वाह वाह थी मिले। ॿियो मां छा आहे त समाजी अक्सर बि मज़ाहिया नमूने कंदो आहियां त केतिरा ई ज़ाइफ़ूं मर्द ॾाढो पसंदि कंदा आहिनि। माना मां तख़लीक़ी जेको मादो आहे न, त फेसबुक ते मां उहो पंहिंजी हिकिड़ो जंहिं महिल मां साल थियो आहे फेसबुक ते आयुमि, त मां इहो सोचियुमि त यार हिते फ़ोटू रखिजे थो बि उनजी अहमियत न आहे, इल्मु अदब जी हिते उहा फज़ीलत न आहे जेका हुअणु घुरिजे। पोइ मां चयुमि हिते अहिड़ी अवामी शइ रखिजे जेका अवाम जे दिलि जी ॻाल्हि हुजे, उन में समाजियात बि हुजे। पोइ लतीफ़ा हुजनि या जेको आहे सो मज़ाहिया जुमिला हुजनि, त उन में मां पंहिंजो हिकिड़ो जहान ठाहे छॾियो जंहिंखे ॾाढो पसंदि थो कयो वञे। विच में मूंखे धमकी मिली फेसबुक जे हवाले सां, कंहिं ते मां लिखियो। पोइ मां रुको छड़ो इहो हो लिखियो त हाणे धमकियूं बि थी मिलनि, गारियूं बि थी मिलनि, मां फेसबुक खे अलविदा थो कयां। त यकीन कयो मूंखे तवक़ा न हुई त मूंखे को एॾो फीडबैक मिलंदो। एॾो फीडबैक मिलियो मूंखे डॉक्टर अयूब शेख खां वेंदे, मदद अली सिंधी, ॿिया टिया फ़ोनियूं, हे हो फेसबुक ते कमेंट्स, बाबा ईअं न कर, असां वेठा आहियूं, हर हाल में तोसां आहियूं। पोइ वरी मां मोट खाधी। त मतिलबु ॾिसो न, हिकिड़े मां कुझु बि न आहियां, सॼो सारो आहे मुंहिंजे कम जो क़दुरु। ऐं इन कम जे क़दुरु जे करे मूंखे जेको आहे उहो फेसबुक में छा आहे त तकिड़ो फीडबैक थो मिले। ऐं मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां त हिकिड़े इन मज़ा जो एॾो असरु आहे डॉक्टर अयूब साहब जो हिकिड़ी अमेरिकन एड आहे मूंसां, शेख माई आहे, सिंधी आहे। उहो मां पुछियो मां किथां जी आहियां, त मूंखे चईं त इहो तूं छॾे ॾे भई हिकिड़ी ॻाल्हि कयां त जॾहिं सां मां तोखे एड थी आहियां, मां डिप्रेशन जी मरीज़ आहियां, 10 गोरियूं खाईंदियूं हुयमि, तुंहिंजूं पोस्टियूं पढ़ी मां 2 गोरियुनि ते आई आहियां, दुआ करे इहे बि छॾे वेंदुमि। त मतिलबु चवण जो मतिलबु आहे त उहो चाहे त असांजे फेसबुक जी दुनिया आहे न, उहो माना हर कंहिंजी पंहिंजी उहो आहे लाइक डिसलाइक। त फेसबुक में घणे भाङे मतिलबु जेके लाशनि जा फ़ोटू ऐं इहे ख़बरूं, साईं मां हेॾे थो वञा, जाम छोरो, साईं मुंहिंजो मामो बीमार आहे, दुआ कंदा, मुंहिंजो पीउ। पोइ उन में जॾहिं मुंहिंजी का पोस्ट अचे थी त उहा ॼण माना हिकिड़ो फुलझड़ी आहे जंहिंमें माण्हू मुरके थो पए। पोइ इन तख़लीक़ जे करे पढ़ां अथो, पर लिखण खां थोरो ध्यानु घटिजी वियो आहे। आदर्श साहब साईं जे पासे था वञो, मां आख़िरी सुवाल थो पुछां था। जी साईं। त जेको तव्हां चयो त फेसबुक ते तकड़ी वाह वाह थी मिले या तकड़ी तनक़ीद थी थिए, जी कॾहिं वेही सोचियो अथव त तव्हांखे वाह वाह वधीक थी वणे या तनक़ीद वधीक थी वणे? इहो पंहिंजे सोचियो अथई? न, माना मूंखे वाह वाह घणी थी मिले। अच्छा, न न वणेव छा थो?
ज़ाहिरा वाह वाह वणंदी न दादा, अच्छा वाह वाह वणंदी ज़ाहिरा माना हिकिड़ी ॻाल्हि आहे न त इहो हर माण्हू पंहिंजे तारीफ़ में ख़ुशि थींदो आहे। पोइ तनक़ीद थिए थी त छा थो सोचे तूं? न तनक़ीद ते बि मां हुनखे मुसबत वठंदो आहियां। अच्छा उहा जेकॾहिं तनक़ीद जेकॾहिं फज़ीलत वारी आहे, ज़ाती नमूने न आहे, त मां उहा उन ते बि ॾाढो ख़ुशि थींदो आहियां। हुनखे जेको हुनजो को दलील हूंदो आहे त वरी हुनखे दलील ॾींदो आहियां त तूं हीअ ॻाल्हि करें थो, मां हीअ ॻाल्हि थो कयां। बाक़ी जेकॾहिं का पोस्ट मां रखी, मां गैर जानबदार आहियां मतिलबु पोस्ट रखण में, उन में मतिलबु मां जेको आहे सो इस्लामी बि रखंदो आहियां, मतिलबु जेके छा चइजे ॿियूं शयूं खोड़ जेके बि दुनियादारीअ में आहियूं उहे रखंदो आहियां। पोइ के विचड़ंदा आहिनि, मिसाल के मज़हबी नमूने अची विचड़ंदा आहिनि, त पोइ मां उन्हनि सां बहस न कंदो आहियां। मां सम्झंदो आहियां त हे मुंहिंजे अंडरस्टैंडिंग में न ईंदो, पोइ मां हुनखे ब्लॉक करे छॾींदो आहियां। मतिलबु हर पर हे मज़हबी ॾिफेड़ विझणु चाहींदो, हालांकि मुंहिंजो कोई अहिड़ो अंसर ई न आहे त को मां मज़हबी का टोंक कई आहे। छो त उते हर माण्हू वेठो आहे मकतब फ़िक्र जो, त हाणे मिसलन मां मतिलबु को पीपल्स पार्टी जो न आहियां या जियालो न आहियां, पर जेकॾहिं का तस्वीर हूंदी आहे ॾाढी सुठी ऐं उन ते वरी मुंहिंजो कैप्शन हूंदो आहे भुटे साहिब जे हवाले सां, को वाक़ियो हूंदो आहे, त ज़ाहिर आहे वरी हिकिड़ा ॿिया जेके मुखालिफ़ आहिनि उहे वेठा तनक़ीद शुरू कंदा आहिनि। मां चवंदो आहियां ओके, उन्हनि खे बि मां लाइक कंदो आहियां। नाज़रीन, पाण थोरी नंढी साई खां पोइ आदर्श किथां मशहूरु थियो उन ते ॻाल्हाईंदासीं। असां सां गॾु रहिजो।